अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। पोइ किस्त दोस्तो तव्हां ॾिठी हाणे अचण वारे एपिसोड जी पूरी मालूमात तव्हांखे ॾींदा हलूं। अचण वारे एपिसोड में आख़िर छा थींदो छा न थींदो, सॼी अपडेट्स हिन नंढिड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तो मथां ॿुधाईंदो हलां त दुलाब ड्रामो हिकु बहितरीनु मेगा सोप सीरियल त न हुयो, सोप सीरियल हुयो ख़ाली, जेको सौ ते हाणे एंड थियण वारो आहे। इन जा अचण वारा एपिसोड जेका हाणे बचा आहिनि इन्हनि में दोस्तो ज़बरदस्त कहाणी लिखियल आहे। जीअं जीअं हाणे इहे एपिसोड तव्हां ॾिसंदव तव्हांखे दोस्तो सच पुछो न रियल में लॻंदो त वाक़ई इहे वाक़ियात असांजे अॻियां थींदा आहिनि, लेकिन असां इन ते ईअं अमल न आहियूं कंदा। मंसूर खान अहिड़ी त जादू जी छड़ी घुमाईंदो, दुश्मन बि सॼण थींदा वेंदा, जीअं थी चुका आहिनि ऐं जेका रहियल आहिनि उहे बि थींदा वेंदा। ऐं हिकिड़ो ई जेको शानवाद खान शैतान यानी मीर जाफ़र आहे, इहो कंहिंजो बि न थींदो। इहो आख़िरी दम ताईं उन ज़िद ते रहंदो ऐं इन जो पोइ आख़िर में बुरो अंजाम ॾेखारियो वेंदो ऐं किनी हालत ॾेखारी वेंदी इन मीर शानवाद यानी मीर जाफ़र जी। ऐं इहो आहे बि इन जे लाइक़ु, छो त अहिड़ा शैतान माण्हू आहिनि जेका जिन अहिड़ी असांजी सोणी सिंध खे बर्बादु कयो आहे, तबाह कयो आहे। अहिड़े मीर जाफ़र जहिड़े माण्हुनि वॾेरनि तबाह कयो आहे। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा उदासी टीवी खे। अल्लाह हाफ़िज़।